शरणं सतराम शरणं सतराम शरणं बोल सतगुरु साहेब की जय। सचो सतरा पाठ साहब संत सतराम धाम अदलपुर जे प्यार सां कुबीराणी जिन प्यार भरे पौतर आस्थान ते पुज पहचान अदलपुर एसएसडी मंडल माता मंडल ऐं सभिनी शहरवासियुनि भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत जे प्यार में रचायल अजयन सुहाने एसएसडी सुख सिमरन समारोह जे शुभ अवसर ते उन सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ सनंदावन में आहियूं। सो अहिड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम रारके साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वादा। असां जॾहिं बि उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं या कंहिं सत्संग जो आयोजन कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे सही राह ॾियणु, पंहिंजी ज़िंदगी खे सही रस्ते ते हलाइणु। छाकाणि त इहे संत, इहे महात्माऊं, इहे देव, इहे अवतार, इहे सभु असांजे लाइ हिकिड़ो पवित्र पथ, प्यार भरो रस्तो ऐं ऊचाई जी मंज़िल हूंदा आहिनि। तंहिंजे करे उनजी शरण जो मक़सदु आहे, उनजी दामन में अचण जो मक़सदु आहे त उनजी राह ते हलणु ऐं उनजी राह ते हलणु हक़ीक़त में सभु चाहींदा आहियूं, पर असांखे सही रस्ते जो पतो न हूंदो आहे। तंहिंजे करे उनजी राह हिकिड़ो सवलो रस्तो हूंदो आहे। जे पाण सभु हिते वेठा आहियूं, जेकॾहिं अदलपुर खां असां घोटकी वञूं त रस्तो आहे, असां सवलाई सां पहुची वेंदासीं, पर जिते रस्तो ई न हूंदो त इन थोरे पंध में बि असां भिटकंदा रहंदासीं, पतो न पवंदो कंहिं महिल काॾे वेंदासीं, कंहिं महिल काॾे वेंदासीं। तंहिंजे करे असांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में हुजणु खपे त उहे असांजे लाइ रस्तो बि आहिनि, असांखे मंज़िल ते पहुचाइण बि आहे। छाकाणि त हर रस्तो मंज़िल ते पहुचंदो, पर उन सां गॾु सच्चाई इहा आहे त हलणो असांखे पवंदो। जेकॾहिं पंधु कंदासीं त पंहिंजी मंज़िल ते पहुचंदासीं, पंधु ई न कंदासीं त छा रोज़ खे चिंबड़ी पऊं भई असांखे घोटकी पहुचाए, पोइ छा हालत थींदी। जेकॾहिं ऊन्हारो हूंदो त तपंदे रोथ में टकी करे पूरा थींदासीं, ऐं जेकॾहिं सियारो हूंदो
त थर थर कंबी करे ख़तम थी वेंदासीं। तंहिंजे करे कोई बि रस्तो उहो असांखे जेको हूंदो आहे उहो हिकिड़ो सवलाई हूंदी आहे। जिते रस्तो हूंदो असां सवलाई सां पहुचंदासीं, जिते राह हूंदी असां उते सवलाई सां पहुचंदासीं। रस्तो न हूंदो त पोइ भिटका। ईअं तो हिकिड़ी कहावत आहे, भई अंधनि में मुल्तान लधो, हिकिड़ी पुराणी कहावत आहे। हाणे अंधनि मुल्तान लधो मुंहिंजो पैदा मक़सदु छा आहे? भई जॾहिं शुरू थिया चङा भला रुली रुली जॾहिं अंधा पूरा थिया पोइ वरी पहुता त कहिड़े कम जा रहिया, छा थियो? यानी जे मार करी वई, ज़िंदगी हराम थी वई, कोई पतो ई न पियो। अंधनि मुल्तान रस्तो वञण तरफ़ उहो रस्तो न हो। तंहिंजे करे जेकॾहिं असां उनखे रस्तो सम्झी करे हलंदासीं त पोइ असां पंधु कंदासीं। आमतौर असां इंसान जेके बि आहियूं उनखे मंज़िल सम्झी करे वेही रहंदा आहियूं। तंहिंजे करे असां जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं त असां सभु उबता थी वेंदा आहियूं। असां सभु जेके बि आहियूं असां जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं तो हक़ीक़त में सम्झण खां बाद कॾहिं कॾहिं पाण खे बि ॾुखियो लॻंदो आहे, शर्म ईंदो आहे। जेसि ताईं सम्झ न आहे ठीकु आहे, पर जॾहिं सम्झ ईंदी आहे त पोइ उनजी हक़ीक़त का ॿी हूंदी आहे। तंहिंजे करे सभ खां पहिरीं असां रस्तो सम्झूं। अगरि रस्तो सम्झंदासीं त पोइ उन तरफ़ पंधु पवंदासीं, उन तरफ़ हलंदासीं। पर जेकॾहिं उनखे मंज़िल सम्झी करे वेही रहंदासीं त पोइ उते ई वेठा हूंदासीं। इन करे जॾहिं बि असां रस्ते ते हलंदा आहियूं हर थोरे वक़्त खां बाद माइलस्टोन हूंदो आहे, जिते लिखियलु हूंदो आहे कहिड़ो रस्तो किथे वेंदो आहे, केतिरा किलोमीटर परे आहे, केतिरा माइल परे आहे। हर थोरे वक़्त खां बाद असांखे माइलस्टोन ॾिसण में ईंदो आहे, लिखत ॾिसण में ईंदी आहे, जंहिंजो मक़सदु न त हेतिरो पंधु कयो पर अञा एतिरो अॻिते हलणो आहे, हेतिरो त पंधु कयो पर अञा एतिरो हलणो आहे। तंहिंजे करे असां बि पंहिंजे जीवन खे ॾिसूं त असां पंधु केतिरो कयोसीं, हलियासीं केतिरो, अमल तरफ़ वधियासीं केतिरो, या सिर्फ़ु ॻाल्हियूं करे वेही रहियासीं। इन करे असां पंहिंजे जीवन में ॾिसंदासीं जेके बि इंसान आहियूं कहिड़ी सम्मान जी ॻाल्हि आहे। असांजी जेका बि बॉडी आहे, जेको बि जिस्म आहे, असांजी बॉडी कंहिंसां टकराए, कंहिंखे लॻे असांखे कुझु बि कोन्हे थींदो, पैसो में पैकेज मथो मथो करे कोई फ़र्क़ु न पवंदो, कंहिंखे हथ हयोसीं कोई फ़र्क़ु न पवंदो, गॾु वेठासीं कोई साइड में वेठो आहे कोई फ़र्क़ु न पवंदो, कुझु बि न लॻंदो। पर कंहिंखे हलंदे पेर लॻे उहो कीअं लॻंदो आहे, कंहिंखे पेर हणूं उहो कीअं लॻंदो आहे, हथ लॻाईंदा कंहिंखे बि सॾण जे लाइ, पंहिंजो पाण खे मुतवजा करण जे लाइ, कंहिंखे बि इशारो ॾियण जे लाइ असां हथ जो इस्तेमालु कंदा आहियूं, अखि जो इस्तेमालु कंदा आहियूं, कंध जो इस्तेमालु कंदा आहियूं, बॉडी लैंग्वेज हूंदी आहे, हर तरह सां असां ॻाल्हाईंदा आहियूं। पर इहो कमु जॾहिं असां पेर को वठंदा आहियूं असांखे कीअं लॻंदो आहे, कंहिंखे पेर जो इशारो ॾियूं, कंहिंखे पेर लॻायूं,
कंहिंखे पेर मथे करे चऊं हेॾे वञ, उहो असांखे कीअं लॻंदो? अच्छा, जेकॾहिं असां मंदर में बि वेंदा, धाम ते बि वेंदा, त ॿियो कुझु धोयूं न धोयूं, असां पेर खे पोइ बि साफ़ रखंदा, पेर खे पोइ बि वरी चवंदा भई ठीकु आहे इहे साफ़ हुजे। गंदा पेर खणी पोइ बि न वेंदासीं। यानी पेर जेको आहे उहो असांजी पूरी बाडी में एॾी चङी चीज़ कोन्हे। पेर जेको आहे असांजो मन वॾ ॾियण जे लाइक़ु कोन्हे। पर साॻे वक़्तु असां कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं देव ॾे वेंदा, उते सभ खां वधीक अहमियत वारी चीज़ कहिड़ी आहे? उनजी पूरी बॉडी में सभ खां पहिरीं अहमियत वारी चीज़ कहिड़ी आहे जेकी असां चाहींदा आहियूं? उहो पेर। छुहंदासीं बि पेरनि खे, चुमंदासीं बि पेरनि खे, सभु कुझु उहो ई। बिल्कुलु ॿई हिकु ॿिए जो ॿुधाए। असांजो कंहिंखे ओचितो पेर लॻे, कंहिंखे पेर जो इशारो अचे, उन जहिड़ी का ख़राब चीज़ कोन्हे। ऐं उन सचे साईं जा, संत जा, देव जा, देवी जा, अवतार जा असांखे पेर मिलनि, उन खां वधीक का चीज़ कोन्हे। असां सभु कुझु सम्झंदा। उनजो कारण सिर्फ़ु इहो रहंदो आहे, छाकाणि त चरण जो मक़सदु हूंदो आहे आचरण, अमल, नक्श कदम, फॉलो, उन ते हलणु। चरण जो मक़सदु हूंदो आहे आचरण। चरण जो मक़सदु हूंदो आहे अमल, उन ते हलणु। चरण जो मक़सदु आहे पौधर पथ। यानी असांखे पंहिंजा पेर चङा कोन्हे लॻंदा, कंहिं ॿिए जा चङा कोन्हे लॻंदा, पेर जो इशारो चङो कोन्हे लॻंदो, छाकाणि त असांजो अमल एतिरो चङो न आहे, असांजी हालत एतिरी चङी न आहे। असांजा पेर पहुता रस्ते ते हलनि नथा। इन करे असांजी हालत पंहिंजो पाण खे ख़राबु लॻंदी आहे, गंदी लॻंदी आहे। असांजो पेर असांखे पंहिंजा अंदरि खाईंदो आहे, त मुंहिंजी राह कहिड़ी, रस्तो कहिड़ो। पर जॾहिं कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं देव, कंहिं अवतार उन सचे साईं जे दामन में वेंदा आहियूं, त पोइ चवंदा आहियूं असांखे सभु कुझु तुंहिंजा चरण ई खपनि, ॿियो कुझु न खपे, बसि तुंहिंजी चरण जी शेवा खपे, ॿियो कुझु न खपे। इहे लफ़्ज़ असांजा आम हूंदा आहिनि। हिकिड़ो शख़्स आदत पढ़ो हो, गिदूमल नालो हुअसि, वॾी उमिरि जो, 1.5 साल में साम्हूं बीहंदो, पोइ अची करे बसि सिर्फ़ु 3 लफ़्ज़ चवंदो, जेको बि वरी दोहराईंदो, पंहिंजे चरणनि जो ध्यानु ॾे, शरण पंहिंजी शाम ॾे, जपण जो नालो सचो सतराम ॾे, सिर्फ़ु 3 ॼणा जपी, 3 नाले जप, 3 अखर ई चपींदो रहंदो, 3 सेंटेंस। जॾहिं त असां ॾिसंदासीं, असां आम तौर चऊं चरणनि जो ध्यानु ॾे, पर चरणनि जो ध्यानु कॾहिं लॻाइबो कोन्हे, कॾहिं बि ध्यान में वेहिबो आहे, पेरनि जो ध्यानु त कॾहिं कोन्हे लॻाइबो। ध्यानु हमेशह चेहरे जो लॻाइबो,
पर चोबो ईअं पंहिंजे चरण जो ध्यानु ॾे। चरण जो ध्यानु ॾे माना पंहिंजे पथ पंहिंजी राह जो मूंखे सम्झ ॾे, ॿुधी। जेको तुंहिंजो रस्तो आहे मुंहिंजो ध्यानु उन्ही ते रहे, जीअं मां उन्ही ते हलां, उन ते अमल कयां। मुंहिंजी पंहिंजी सोच न, मुंहिंजा पंहिंजा वीचार न। छाकाणि ध्यान जो मक़सदु आहे बसि उन चीज़ खे पंहिंजे जीवन में आणणु। ध्यान जो सवलो मक़सदु आहे लक्ष्य, मंज़िल। ठीक ही है। जे आम तो संसार में असांखे आइडियल चऊं, कंहिंखो पुछे तो जो आइडियल केरु आहे, तो कोई नालो ॿुधाईंदो। आइडियल जो मक़सदु आहे मां उन जहिड़ो बणिजणु चाहियां थो, बसि जेको उहो मां तहिड़ो थियणु चाहियां थो। आइडियल जो मक़सदु हिकिड़ो ई हूंदो आहे। साॻिए नमूने ध्यान जो मक़सदु आहे मां उन वांगुरु थियणु चाहियां, जंहिंजो ध्यानु कयां बसि ओड़ो थी वञा। तंहिंजे करे चरणनि जे ध्यान जो मक़सदु आहे मुंहिंजो मन भटके न, मुंहिंजो दिमाग़ हेॾे होॾे न थिए। मुंहिंजी सोच, मुंहिंजा वीचार, मुंहिंजा अमल उहे सभु अहिड़ा हुजनि जीअं मुंहिंजे दिमाग़ ते तुंहिंजो ई आचरण हुजे, तुंहिंजो ई अमल हुजे, तुंहिंजो ई नक्श कदम हुजे। तंहिंजे करे कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं देव, कंहिं अवतार उनसे चए साईं जॾहिं बि ध्यान में तो सभ खां वधीक पवित्र चीज चरण हूंदी आहे, जेके असां छुहणु चाहींदा आहियूं, जन खे चुमणु चाहींदा आहियूं, जन जी शेवा करणु चाहींदा आहियूं, जन ते हलणु चाहींदा आहियूं, कुझु बि चऊं। तंहिंजे करे असांजा पेर चङा न आहिनि, उन रस्ते ते हली करे असांखे पंहिंजा पेर साफ़ करणा आहिनि, यानी अमल सही करणो आहे, यानी उन रस्ते जो राही बणिजणो आहे। जेकॾहिं रस्ते ते हलंदासीं त मंज़िल ते पहुचंदासीं, जेकॾहिं हलंदासीं न त पोइ न थोरो ॻाल्हियूं कंदा रहंदासीं। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं हर मोड़ ते कुझु न कुझु ग़लती कनि, पर जेके मंज़िल ते पहुता आहिनि कोई ग़लती न कनि। असां ॾिसंदासीं हनुमान जो जीवन हुजे, भगत साहब जो जीवन हुजे, काफ़ी सॼे साईं सां रिलेटेड रहे, उनखे ॾिसंदासीं जॾहिं बि उन्हनि खे चयो वियो कुझु घुरो, कुझु वठो, उन्हनि सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि कई बसि तुंहिंजे चरणनि जो ध्यानु खपे, बसि तुंहिंजा चरण खपनि, ॿियो कुझु बि न खपे। तो भगवान राम एतिरी कोशिश कई भई हनुमान कुझु वठे, हिकिड़े ॾींहुं उनखे चवंदो बसि मूंखे तुंहिंजा चरण खपनि, ॿियो कुझु न खपे, जेको बि आहे। इन करे जॾहिं बि हुनजी कहाणी ॿुधंदासीं, जॾहिं बि ॻाल्हि ॿुधंदासीं, ओ कॾहिं हुनखे संकट मोचन चवंदो, कॾहिं बि चवंदो राम जा कमु कई। अॼु ताईं कोई हिकिड़ो लफ़्ज़ आयो अॼु में राम जो कमु कयो हुजे या उन राम को कमु करायो हुजे? कोई हिकिड़ी कहाणी आहे, हिकिड़ो कोई जवाबु आहे, कोई हिकिड़ो लफ़्ज़ आहे कोई जंहिंमें राम मुंहिंजे कमु आयो हुजे? कोई बि हिकिड़ो कहाणी कोई कोन्हे जंहिंमें राम हनुमान जे कमु अचायो हुजे, कोई आहे ई न, कोई निशानी कोन्हे। पर कॾहिं राम कमु कयो हुजे उनखे रोकी दे हनुमान ज़रूरु ॾिसण में तूं न कर। तुंहिंजो कमु न आहे, इहो असांजो कमु आहे, तुंहिंजो कहिड़ो कमु आहे?
वो जॾहिं पुल पई ठही तो जॾहिं साहब वो राम लिखी करे पुल ठाहिनि पिया, वो राम सिधो बणियो तो राम लिखी करे नल ऐं नील पुल ठाहींदा पिया। पर तो राम खे बि ख़्यालु आयो भाई इहे रखंदा मुंहिंजो नालो त मां बि कुझु हेल्प करां, मां बि अॻिते अचां, जो उत्साह थींदो। हुन बि खणी करे ॿ टे पथर ॾिना, हाणे हो रखनि पिया तरनि पिया, हिन जे पथर विच में ॿुॾे पियो, हिन जो पथर ॿुॾे पियो त हनुमान खिलियोसि। चयोसि छो? चयोसि हर भरू कंहिंखे ॿोड़ी दे, मां छा करां? चयो ॿोड़ी तुम कीअं? उनजो तरे थो, मुंहिंजो नालो विझी करे मुंहिंजो छो नथो तरे? ॾिस तूं पंहिंजी औकात खे ॾिस, पंहिंजे पद खे ॾिस, पंहिंजी पोस्ट खे ॾिस। तूं भॻवान आहे, तुंहिंजो कमु आहे तख़्त ते विहण, तुंहिंजो कमु आहे छड़ो ॾिस भई छा थींदो पिया। जेकॾहिं मज़ूर थी करे बीहंदे त कहिड़े कम जो रहंदे, तंहिंजे करे तूं पंहिंजी जॻह ते वेह, जेका तुंहिंजी पोस्ट आहे तूं ते रहो। इहो असांजो कमु आहे, असां तुंहिंजे नाले सां तरी वञूं। जेतिरो तुंहिंजो जाप कयूं, सिमरन कयूं, भॼन कयूं, असां तरी वेंदासीं। जेकॾहिं तूं ई उछलाए छॾ विच ते समुंड में, केरु तरंदो? हर को ॿुॾंदो न। जेकॾहिं तूं ई खणी करे समुंड में विझी छॾे पोइ केरु तरंदो? ज़ाहिर आहे ॿुॾंदो न। तंहिंजे करे इहो असांजो कमु आहे। इन करे आम तौर लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, तुंहिंजो नाम हुजे बाक़ी सभु थी वेंदो। आमतौर सां इंसान जेके बि आहियूं, असां आम पंहिंजे जीवन खे ॾिसूं, कुझु क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पोस्ट हूंदी आहे, अहलियत हूंदी आहे, इहा हर कंहिंजी हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो इन्फ्लुएंस हूंदो आहे। कोई माण्हू हूंदो आहे जेको पाण वञी करे चवंदो आहे की जो कमु करंदो, कमु करे ॾींदो आहे। कोई माण्हू हूंदो आहे उहो लेटर लिखी करे ॾींदो आहे, चयोसि जेको बि आहे कमु करे। कोई माण्हू हूंदो आहे उहो पंहिंजो माण्हू ॾींदो आहे, तव्हांखे चओ हिनजो कमु करे ॾे। ऐं कोई माण्हू आहे चलो मां जॾहिं चवेसि वञी पाण कमु करे छॾ, वञी नियापो ॾेसि, जेको बि मुंहिंजो नालो खणेसि पाण कमु न करे त मूंखे ॿुधाइजाए। टिनी चइनी मुंहिंजो ताक़तवर केरु आहे? हिकिड़ो पाण वियो, हिकिड़े ख़त लिखी ॾिनो, हिकिड़े माण्हू गॾु ॾिनो, हिकिड़े चयो यार मां जे लाइ थोरो चवेसि वञी, जेको बि आहे थोरो कमु करे छॾो, छा चवेसि वञी छॾो, मां नियापो ॾेसि वञी। ताक़तवर केरु आहे? सभिनी वञो नियापे वारो। साॻे नमूने नाम जाप सिमरन विश्वास, एतिरो यकीन हुजे, नाम हुजे, बसि पोइ मालिक जी रहमत आहे। जेको ई कमु करो पंहिंजो पाण थी वेंदो न, ॿिए ज़रूरत कहिड़ी आहे, पंहिंजो पाण थी वेंदो। पर उनजे लाइ ओतिरो प्यार, श्रद्धा, विश्वास, यकीन, उहो त सभु हुजे। उहो रस्तो तो हुजे, उहा राह तो हुजे, उहा शक्ति तो हुजे, उहा ताक़त तो हुजे, वो पहुंच तो हुजे, वो इन्फ्लुएंस तो हुजे। तंहिंजे करे नाम जो मक़सदु आहे पंहिंजो पाण में अहिड़ो पैदा करणु जेको ई ना करे ई न, ठीकु आहे, जेको जंहिं पोस्ट ते हुजे, जॾहिं बि हुजे। ले तूं कीअं पंहिंजो पाण थियणु लॻे, सभु पंहिंजो पाण हुजणु खपे। तंहिंजे करे असां उन सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं।
या पंहिंजे वॾनि खे ॾिसंदासीं जेके उन सचे साईं सां रहिया तो उनजो सिर्फ़ु नाम, उनजो सिर्फ़ु नालो। लेकिन नालो बि ईअं भई जेको चऊं उहो थींदो, बसि जेको चाहियूं उहो थींदो। जेसि ताईं पंहिंजी मर्ज़ी न हुजे एसि ताईं मौत बि न मारे सघे। जेसि ताईं पाण न चाहियूं एसि ताईं कोई कुझु करे बि न सघे। इन भगत साहब ते हिकु हमलो आई जो थोरो थियो, हमेशह केतिरा ई हमला थिया, पर जेसि ताईं हुन चाहियो न एसि ताईं हमलो कामयाबु थोरो थियो। कॾहिं को माण्हू पियो थिए, कॾहिं कुझु पियो थिए, कॾहिं कुझु पियो थिए। तंहिंजे करे असल चीज़ आहे असांजो सिमरन, असांजो जाप, असांजी शेवा। उहा कीअं जीअं इंजीनियर हो, मूंखे पाण चए पियो, चएसि असां साइट ते हुयासीं, असांखे बोर करिणो लाज़मी, जेको पत्थर अचनि पिया कुझु बि आहे, पाणी अचे ई न, असां हणी खड़ासीं जेको बि आहे। जंहिं महिल सभु असां थकी करे बीह रहियासीं, पोइ उन वक़्तु मां पंहिंजे चीफ खे चयो, चइसि हाणे तव्हां पंहिंजी खोटाई शुरू करो, पत्थर जेको मिलंदा कॾहिं खोटाई थिए नथी, पाणी जेको जीअं हेठि वञी त पको थो मिले। तंहिंजे करे मां सचे साईं जो वेही करे नाम जपींदो आहियां, तव्हां पंहिंजो कमु शुरू करो, पंहिंजो पाण थी वेंदो जेको बि आहे। ऐं तुलसीदास नालोसि मूंखे ॿुधाए पियो, चए जीअं मां अखियूं बंदि करे सचे साईं जो नाम शुरू कयो, हुननि को मशीन हलाइण शुरू कई। जीअं मशीन हलंदी वई, मुंहिंजो बि नाम जेसि ताईं पूरो थियो एसि ताईं उहो मशीन बि पाणी कढी करे सॼो थर थर करे ॾेई छॾियो। तंहिंजे करे पाण ते विश्वास हुजे, यकीन हुजे, भाव हुजे, प्रेम हुजे, तो जेको मां चाहियां तो उहो थिए। तंहिंजे करे इन्फ्लुएंस, उहा पहुच, उहो अमल, उहो हक़ीक़त तॾहिं वठंदो आहे जॾहिं असांजे जीवन में उहो अमल ई, जॾहिं असां उन रस्ते ते हलण लॻंदा, जॾहिं उन ते पंध करण लॻंदा, उहो शेवा, उहो सिमरन, उहो जाप, उहो विश्वास, उहो यकीन, उहो भाव, उहो प्यार, उहो प्रेम, उहो सिक, उहा हुब, जॾहिं असांजे अंदर में जगंदी आहे तॾहिं थींदो आहे। तंहिंजे करे चरणनि जो मक़सदु, पद जो मक़सदु पथ हूंदो आहे। असां पंध केतिरो कयोसीं, इन करे जेतिरो पंध कंदासीं ओतिरो माइल स्टोन असांखे ॿुधाईंदो त हेतिरो पंध कयो आहे। त असां बि पंहिंजे जीवन खे ॾिसूं त असां पंध केतिरो कयो आहे, केतिरो अॻिते वधायूं या पोइते थी विया, या हुते जो हुते बीह रहिया। असां में का चेंज आई आहे, को तब्दीली आई आहे या न आई आहे, अॻे को पोइते थी विया। भगत साहिब जे जीवन खे ॾिसंदासीं, या उन वक़्तु जेके हुया, तो साईं खे चयो कुझु बि घोर, चए बसि तव्हांजो ध्यानु खपे, चरणनि जो ध्यानु खपे, बसि इहो खपे, माना तव्हांजो रस्तो खपे, राह खपे, अॻिते उनखे रोकण वारो केरु बि ईंदो, केरु उनखे रोकींदो। को जगम्बा जॾहिं साईं जन विया तो साईं जो नौकर हो, वो सिर्फ साईं जे चरणनि में वेही रहियो। वो साईं जन जी आराम कया, उथिया, अख खुलियनि, चयो भाई बेगा सुम, आराम कर, चए हा साईं। ओ वरी बि चरणनि ते हथ रखी वेठो रहियो। साईं जन थोरे वक़्त बाद ॿियो दफ़ो चईसि, चए हा साईं। त पोइ बसि
तव्हांजा चरण खपनि बसि। ऐं जीअं साईं जो मथो नेम जो माल थियो जीअं उथिया चयोसि सेठ बेगराज बसाणी खोड़ा जेको बि आहे, ऐं साईं जे मुख मां निकितो सुभाणे खे सेठ खे भैवारी ॾिनी नौकर मञो, ऐं ॾिसंदे ॾिसंदे जेका बाजे अमीर त माण्हुनि में ॻणजण लॻो, अॻिते थियण लॻो। पर कमाल जी ॻाल्हि इहा हुई तो जेको सेठ थियो सिर्फ़ु पैसे में कोन थियो, जेतिरो पैसे में इज़त में संसार में हो वधियो उनखे कई गुना वधीक उहो नेम ध्यान सिमरन सचे साईं जे प्यार में सेठ थियो, कई गुना वधियो। जो नेम ध्यान जेको बि हूंदो जॾहिं साईं जन संसार छॾियो तो कॾहिं बि चवंदो एसि ताईं मुंहिंजी ज़िंदगी जो ॾींहुं अभाॻो हूंदो शायदि मुंहिंजी ज़िंदगी में न अचे जॾहिं मां साईं जन जो साक्षात दर्शन कयो हुजे, मां दर्शन करे पोइ कुझु वठंदो, पोइ कुझु त इहा पहुच, इहा अप्रोच वो सिर्फ़ चरणनि में मिलंदी आहे, यानी अमल में मिलंदी आहे, हालत में मिलंदी आहे। चरण जो मक़सदु न असां सिर्फ़ु पकड़े करे वेही रहूं अॻे असां मुंहिंजा चरण ई घुसाए छॾूं, उहो थोरी हूंदो आहे। मक़सदु आहे उनखे राह पकड़े करे असां अॻिते वधूं, उनखे शीश लॻाइण जो मक़सदु आहे मुंहिंजे मथे में तुंहिंजी अमल हुजे, हालत हुजे। ऐं जंहिं ॾींहुं असांजे जीवन में उहो अमल ईंदो आहे तॾहिं हक़ीक़त में असां मंज़िल ते पहुचंदा ऐं उनखे ॾिसंदासीं हो चवंदासीं जेको बसि तूं चवे कुझु बि न, जो असांखे तुंहिंजा चरण खपनि, बाक़ी जेको बि आहे। जॾहिं हनुमान खे राम चयो भाई जेको राज चवे भाग चवे कुझु मां को गौर केॾो जे मां चए, जेको पद तूं चवे कुझु मां घुरण लाइ तयारु न, मां चाहियां थो जेको तोखे संबंध में चवे थो उहो ॾियां, मां पंहिंजी मर्ज़ी सां न, जेको तूं चवे थो उहो ॾेई छॾा। तो पद पेर खे बि चइबो आहे, पद पोस्ट खे बि चइबो आहे, भई जेका पोस्ट तूं चवे हुन चयोसि जेका पोस्ट ते जेको पद ॾे उहो मूंखे हिकु ई हूंदो न, जॾहिं ॿई पद मुंहिंजे हथ में आहिनि मां उन्हनि खे छॾे करे हिकु पोस्ट जे पोयां छो लॻाए, जेको बि आहे ॿई भई तुंहिंजे चरण ई मुंहिंजे हथ में जीअं मां चाहियां ईअं थींदो न, जीअं तूं चाहियां हलंदे हुते मां हलंदुमि न, ॿिन्ही में जेको ई मक़सदु हुजे। यानी अगरि मां तुंहिंजे रस्ते ते हलंदुमि सिधी ॻाल्हि मां तो वांगुरु थी वेंदुमि न, जेको बि आहे मां उनखां घटि छो थियां। तंहिंजे करे असांजे जीवन में दम हुजे, कंहिं बि जॻह ते इहो न मिलंदो आहे त कॾहिं हनुमान राम खे कोई कमु चयो हुजे या उनजो कोई कयो हुजे, हमेशह जॾहिं बि मौक़ो मिलियो आहे उन राम जा ई कमु कया, लेकिन छाकाणि उन राम के ईश्वर करे मञो, भगवान करे मञो। लेकिन असां थोरो पंहिंजो पाण ते फिरूं, जेकी आहे असां भगवान के, सतगुरु के, मालिक के, देवी के, अवतार के, कंहिंखे बि ॾिसो असां उनखे छा करे मञींदा, जेके बि आहे असां जेके उनजूं आरतियूं कंदा आहियूं उनखे भगवान चवंदा आहियूं, कुझु बि चवंदा आहियूं, लेकिन कॾहिं उनखे भगवान करे मञियो आहे? कोई हिकिड़ो था चऊं असां भगवान करे मञियो आहे, उन हनुमान खे चयो न साईं तुंहिंजो कमु मज़ूरनि जो थोरी आहे, इहो त असांजो कमु आहे न, असां करूं,
तो जो कम असां करूं तोखे छा करूं? असां सभु बित वेंदा आहियूं, वॾा बि वेठा आहिनि, नंढा बि वेठा आहिनि, वेठा बि वेठा आहिनि, सभु हर क़िस्म जो माण्हू वेठो आहे। पीउ बि वेठा आहिनि, पुट बि वेठा आहिनि, पोटा बि वेठा आहिनि, ॾाॾा बि वेठा आहिनि, ॾाॾियूं बि वेठियूं आहिनि, पोटियूं बि वेठियूं आहिनि, नुंहं बि वेठियूं आहिनि, ससा बि वेठियूं आहिनि, हर क़िस्म जो माण्हू हिते वेठो आहे, जेके बि आहिनि हिते वेठा आहियूं। कंहिंजो पीउ वेठो रहे या ॾाॾो वेठो रहे, अगरि पुट या पोटो उनखे इज़त सां गिलास पाणी जो भरे करे उनखे ॾे वञी, पोइ कीअं लॻंदो? उनजी इज़त करे कीअं लॻंदो? मुराद वारो ॻणिबो, प्यार वारो ॻणिबो, चङो ॿार ॻणिबो, जेकॾहिं वॾनि जी इज़त कंदो। पर पुट वेठो रहे ऐं पीउ गिलास खणी करे अॻो हीअं करे बीहसि, उहो कीअं लॻंदो? ॿिन्ही में जो कंहिंखे चङो लॻंदो? पुट लाइ चङो आहे या पीउ लाइ चङो आहे? ॿिन्ही में जो कंहिंजे लाइ चङो आहे? ॿिन्ही में जो कंहिंजे लाइ आहे? पहिरियों त ॿिन्ही लाइ चङो कोन्हे, पर पोइ जी क़यामत कारी आहे। इहे कहिड़ी चऊं, जेको पीउ को कुझु कराए ऐं पाण वेठो रहे, कहिड़ो चङो लॻंदो? त असां भॻवान खे छा सम्झो आहे? उनजा असां केतिरा कम कया आहिनि, उनको केतिरा कम कराईंदा? हर फॾे वारो कमु, हर ॾुखियो कमु, हर गंदो कमु, जाथे फासूं उहो कमु, सही या ग़लति कमु, हर ॻाल्हि में चवंदासीं तूं कर, असांखे छा भॻवान कर करे खाए, नौकर करे करे खुलियल लफ़्ज़नि में ॻाल्हायूं, असांखे छा सम्झो आहे? चवंदा सभु भॻवान, भॻवान त असां जो कमु करूं या उहो असांजो करे छा ॾे? अच्छा, कहिड़े क़िस्म जो कमु करे, असां वरी उहे बि ॾिसूं, कहिड़ा उनको कमु कराईंदा? असां सही कमु कंहिंखो कराईंदा आहियूं, ग़लति कमु कंहिंखो कराईंदा आहियूं, भदा कमु कंहिंखो कराईंदा आहियूं, जेके पाण न खणी सघूं? असां कहिड़ो चङो त पाण कंदा आहियूं, पंहिंजे कलर छंडींदा आहियूं, भई ठीकु आहे, भई असां कयोसीं। कहिड़ो ग़लति कमु, ॾुखियो कमु आहे, जेको ग़लति कमु आहे, ख़राबु कमु आहे, असां उनखे बि चयो तूं असांजे वारो कर। असां उनखे छा करे रखियो आहे? उनखे छा बणाए करे रखियो आहे? कोई ॾिसूं सही, उनखे असां सम्झो छा आहे? असां चवण लाइ चवंदासीं भॻवान आहे, पर कमु कराइण वारो असां उनखे छा बणाए रखियो आहे? कहिड़ो करे रखियो आहे? कंहिं ॾींहुं हिकिड़े ॾींहं खे तख़्त ते वेहण ॾिनो आहे? असांजी पूजा कंदा आहियूं, कंहिं ॾींहुं असांखे पूजा जे स्थल ते विहारियो आहे? कंहिं ॾींहुं असां उनखे पोस्ट ॾेई करे पाण उहो कुझु कयो आहे या उनको कुझु ॿिया उबता कमु कराइण ते हुन लॻाए छॾियो आहे? तो पोइ असां सम्झ को कमु अचूं। अच्छा, पीउ ऐं पुट ॾींहुं, ॾाॾो ऐं पोटो ॾींहुं, भई पुट कमु करे या पीउ पुट जो करे, ॿिन्ही में जो छा थिए? कहिड़ो चङो लॻंदो? त भॻवान छो असांजी सफ़ाई करण जे लाइ आहे, या असां मंदर जी सफ़ाई कयूं? मंदर जी सफ़ाई असां कयूं या असां वञूं असांजे लाइ सामान विछाए करे रखी छॾे, असां चलो वियूं वञी कहिड़ी चङाई आहे? असां वञूं उनखे प्रसाद लॻायूं या असां पहुचूं असां जेको प्लेटा लॻाए, ॿिन्ही में जो कहिड़ो चङो लॻंदो? छा बहितर लॻंदो?
उहो वेहे संगत अचे असां सफ़ाई कई या असां उथूं गंद करूं उहो सफ़ाई करे ॿिन्ही में जो छा चवणु लॻंदो असां सिर्फ़ु थोरो थोरो पंहिंजे पाण खे ॾिसूं जेके ई आहियूं असां सभु उनको छा करायो आहे उनखे कॾहिं वेहण ॾिनो आहे असां सभु उनजे लाइ चवंदा आहियूं लेकिन असां कॾहिं उनखे उते कॾहिं सुख जो साह करणु ॾिनो आहे जॾहिं बि चयो आहे तूं असांजो हे कमु कर हे कमु कर हे कमु कर अच्छा वरी वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे भई कमु कर स्थिति ठीकु आहे पर कंहिं महिल कमु न थियो त सॼो रिएक्शन छा हूंदो आहे कोई कमु न करे या सॼो कमु न थिए त सॼो रिएक्शन छा आहे मुंहिंजे ख़्याल में एतिरी हालत नौकर सां बि कोन कंदा हुआ जेतिरा हुन सां कंदा वञणु छॾे ॾींदासीं ॾिसणु छॾे ॾींदासीं पंहिंजो अंदरि में लाइ केतिरी हलचल हलाईंदासीं छा छा चवंदासीं किथे खड़ा हूंदासीं कीअं हूंदासीं कॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसूं सही जेको असां रिएक्शन कंदा आहियूं कॾहिं वरी हुन ते ध्यानु ॾियूं जेके बि आहियूं असांजो रिएक्शन छा हूंदो आहे कॾहिं कमु न थिए मुंहिंजो मुंहुं ॾिसणु छॾे ॾींदा अञा कॾहिं कॾहिं त कुझु ॻाल्हाइण बि शुरू थी वेंदा कॾहिं कॾहिं उबता थियण बि शुरू थी वेंदा त असां कहिड़े ॾींहं खे भॻवानु करे रखियो आहे कहिड़े ॾींहुं मालिक करे रखियो आहे कहिड़े ॾींहुं ईश्वर करे रखियो आहे थोरी थोरी ॻाल्हि ते हिकु जॻह तो ॿी ते खड़ा हूंदा अञा त अहिड़ो रिएक्शन ॾेखारींदा आहियूं कॾहिं कॾहिं मां ॾिसंदो आहियां भई जेकॾहिं थोरो कुझु न थियो त उनजे नाले ते ग़लति चीज़ जो इस्तेमालु शुरू करे ॾींदा आहियूं रिएक्शन में भई हूअं छा थियो हीअं थियो मां हीअं कंदुमि मां हीअं कंदुमि अञा बिल्कुलु उल्टिया थी वेंदा लॻंदो या उन ते कहिड़ो असरु पवंदो त पंहिंजी ज़िंदगी आराम करे छॾींदा आहियूं ख़तमु करे छॾींदा आहियूं तंहिंजे करे असां जेको रिएक्शन ॾेखारींदा आहियूं उहे वॾे कमाल जो हूंदो आहे उल्टो रिएक्शन ॾेखारींदा आहियूं असांजो रिएक्शन उहो हूंदो आहे जेकॾहिं हक़ीक़त में ॾिसंदासीं जेको असां पंहिंजे पीउ माउ खे ब्लैकमेल कंदा जेके खुलियल लफ़्ज़ ॻाल्हायूं जॾहिं पीउ माउ कंहिं चीज थोरी ना कनि कुझु कनि असां हुनखे ब्लैकमेल करे रखंदा आहियूं ग़लति चीज जो इस्तेमालु रुसणु हे करणु परे थियणु मुंहुं न ॾिसणु जीअं असां वॾनि सां ब्लैकमेलर हूंदा आहियूं असां भॻवान सां ब्लैकमेलिंग कंदा आहियूं हक़ीक़त में भई ॾिस असां तोखे छा करे ॾेखारींदा आहियूं तंहिंजे करे असांखे मालिक खे मालिक सम्झणु खपे उनखे उहिदो ॾियणु खपे उनजी इज़त थियणु खपे जंहिं ॾींहुं असांखे लॻंदो असां चरणनि जो ध्यानु कंदासीं उन ॾींहुं सभु चीज़ूं पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं छाकाणि तो आचरण शुरू थी वेंदो अमल शुरू थी वेंदो नक्श कदम शुरू थी वेंदो हलणु शुरू थी वेंदासीं पोइ रिएक्शन छा जो जॾहिं वास्तविक चरणनि सां बसि ॻाल्हि ख़तमु जॾहिं पकड़ियासीं चरण त बाक़ी बचंदो छा वरती से मालिक जी हो त बाक़ी बचंदो छा हुन चयो पंहिंजे चरणनि जो ध्यानु ॾे ध्यानु कॾहिं न लॻंदो आहे पर मुंहिंजी सोच सदाई तुंहिंजे चरणनि में तुंहिंजे आचरण ते हुजे मूंखे ओहिड़ो बणिजणो आहे उन वांगुरु थियणो आहे
ऐं मुख्त नालो तुंहिंजो जे अरबी का गिला कंहिंजी शिकायत समझ वास्तो न हुजे। तंहिंजे करे उन लाभ इस्तेमालु कयो चार कदे चरणनि जो ध्यानु कबे। जेकॾहिं असां पंहिंजे लफ़्ज़ खे ॾिसंदासीं त पोइ बि असांजो लफ़्ज़ कॾहिं निकितो हूंदो त आसीस या आशीर्वाद निकितो हूंदो, चरणनि जो ध्यानु न निकितो हूंदो। तुंहिंजा चरण खपनि, तुंहिंजी रहमत खपे, इहो असांजो लफ़्ज़ न निकिरंदो। पोइ बि चवंदा आसीस कर, आशीर्वाद ॾे, ठीकु आहे। आसीस या आशीर्वाद जेकॾहिं हक़ीक़त में ॾिसे तो हुन में वरी बि कुझु न कुझु स्वार्थ समायल आहे, मुफ़ाद समायल आहे। भई इहो कमु आसीस कर त मुंहिंजो कमु थिए जेको बि आहे। आसीस या आशीर्वाद हक़ीक़त में स्वार्थ जो लफ़्ज़ समायल आहे, मुफ़ाद समायल आहे। हक़ीक़त में चरणनि में मुफ़ाद न आहे। बस चरणनि खां पोइ सभु कुझु ख़तमु थींदो आहे। चरणनि माना शीश झुकाइण खां बाक़ी बचंदो चाहे अहंकार वग़ैरह सभु चीज़ूं ख़तमु, जेको ई आहे तूं आहे। ऐं कंधु खणणु माना जेको तुंहिंजो अमल आहे उहो ई मुंहिंजो जीवन बणिजे, उहो ई मुंहिंजो मस्तक बणिजे, उहा ई सोच बणिजे। चरण यानी जिते सभु स्वार, सभु सोचूं, सभु ख़तमु, जेको ई आहे तूं। आशीर्वाद यानी मुंहिंजी चाहत, आसीस यानी मुंहिंजी मर्ज़ी। तंहिंजे करे असां थोरो पंहिंजो पाण खे बदिलायूं, थोरो पंहिंजो पाण खे भेटकाओ खोरो कयो, थोरो पंहिंजो पाण खे ब्लैकमेलिंग खोरो। इहा ब्लैकमेलिंग उन ते असर न आहे कंदी, लेकिन असांखे घुमाए रखंदी आहे। कॾहिं थोरी कंहिंजी ख़ुशामद जे करे, कॾहिं कंहिंखे कुझु चवण जे करे, कॾहिं स्वार्थ जे करे, कॾहिं मुफ़ादनि जे करे, कॾहिं कंहिं दोस्ती संगत में वेही करे कुझु पिया ॻाल्हाइण। कंहिं बि चङे इंसान लाइ न। जंहिं ॾींहुं असांखे चङे ते उबतो ॻाल्हाईंदासीं त पोइ चङे खे सम्झंदासीं, उबतो ॻाल्हाईंदासीं, चङाई खणी कीअं सघंदासीं। तंहिंजे करे असां ॾिसंदासीं असांजो दुश्मन कोई बि न आहे, असां सभु पंहिंजा दुश्मन पाण। जॾहिं बि असांजो को ॾिणु ईंदो आहे, कोई त्योहार ईंदो आहे, जॾहिं को मौक़ो ईंदो आहे, उते असांजो संदेश ऐं उनजो आदेश, उनजो जीवन वधीक हलंदो आहे या जोक्स वधीक हलंदा आहिनि। असां जेतिरा उन त्योहारनि जे मौक़े ते, देवनि अवतारनि जे मौक़े ते, देवनि जे मौक़े ते हिकु ॿिए जोक्स फॉरवर्ड कंदा आहियूं, असां कॾहिं उनजी चङाइयूं फॉरवर्ड कयूं नी। हिकु ॿिए खे चङाई जा केतिरा संदेश मोकिलिया आहिनि, उनजे गुणनि जूं केतिरियूं ॻाल्हियूं मोकिलियूं नी। असां पंहिंजो पाण खे ॾिसो सही, या असां उनजा जोक्स करे करे उनजी इज़त खे उछलायो आहे। असां उन्हनि खे भॻवान देव देवी छा मञे करे उछलायो आहे, या उन्हनि ते, उनजे नाले ते असां हिकिड़ो गंद जो पाप पंहिंजे मथां उछलायो आहे। असां छा कयो आहे? तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे थोरो थोरो संभाले करे हलूं। असां उन सच साईं जे रस्ते जा राही थियूं, उन तरफ़ हलूं, पर नज़र माइल स्टोल ते ज़रूरु रखंदा आहियूं। भई केतिरो पंधु कयोसीं या उते ई बीठा, केतिरो अॻिते वधियासीं या किथे वहिजी त न रहिया,
या अॻिते वधण जे बजाए असां रस्तो भुलिजी करे पोइ था न वियूं। असांजी का हालत उहा त कोन्हे थी। जीअं हिकिड़ो शख़्स हिकु फेरी करे होटल ते बीठो, गाॾी हुयसि, और जेको चांहि पाणी खाधो पीतो जेको बि खाधे, पर जीअं हलियो आमतौर ॾंद थी पतो न पवंदो हेॾे रोधी आहे हेॾे हली कोन्हे, तो जीअं हलंदो हलियो तो उनखे वञिणो कराची, वरी अॻिते बीठो पुछियसि तो बाक़ी घणो कराची परे आहे, मूंखे पहुचणो आहे, कॾहिं न पहुचंदे, भाई कराची तूं कॾहिं ज़िंदगी में पहुचंदे ई न। चए छो? बस तूं त होटल तो रोड बि वेंदो लाहौर तरफ़ वेंदो, कराची काॾे फुरंदो, उबतो थी करे हलंदो पिया जेको बि आहे, रस्तो हिन तरफ़ पर तुंहिंजो हिन तरफ़ मुड़ी वियो, तोखे पतो ई न पियो। किथे गाॾी असांजी उबती त न थी वई आहे, किथे वन वे ट्रैफिक में असां किथे उल्टिया त न थी पिया आहियूं, लॻंदो ईअं पिया अॻिते वेंदा पियूं किथे पोइते त न वेंदा पियूं। इहो त ॾिसूं असांखे वञिणो कराची आहे, किथे लाहौर वारे रस्ते ते उबतो त न वेंदा पियूं। तंहिंजे करे रस्ते खे बि ॾिसूं, रस्ते जे माइल स्टोन खे बि ॾिसंदा हलूं, केतिरो पंधु करे अॻिते वधिया, असांजी नज़र माइल स्टोन ते हुजे, केतिरो वेझो वेझो थींदा वेंदा आहियूं, केतिरो केतिरो पंधु कंदा ईंदा आहियूं। ऐं जंहिं ॾींहुं इहा चीज़ असांजी सम्झ में आई, उन ॾींहुं असां ज़िंदगी में न पोइ पतो, वरी अॻिते ई अॻिते हूंदासीं, बसि उन चरणनि ते हलियासीं, पोइ अहिड़ी मंज़िल ते पहुचंदासीं, पहुचण खां बाद बाक़ी कोई रुकावट आई। तंहिंजे करे पंहिंजे जीवन खे बेटिकाओ खां रोके करे असांखे उन सचे साईं जी रहमत ते हलणो ई आहे। उनजे पथ ते अॻिते वधणो ई आहे। जॾहिं वधंदासीं त पहुचंदासीं। ऐं इनखे भाई नाम ई काफ़ी आहे, बसि नाम काफ़ी आहे। भाई उनजो मक़सदु इहो हूंदो आहे भाई भॻवान खे सचे साईं खे वेंदो, तूं पंहिंजो नाम ॾे, बाक़ी कम मां पाणे कंदुमि, पोइ तुंहिंजो कमु न आहे। तुंहिंजो कमु आहे, तूं पंहिंजो नाम ॾे, तुंहिंजो नाम हुजे, बाक़ी नाम जो कमु कीअं वरिजे उहो मूंखे ईंदो आहे। पोइ मूंखे ईंदो, मां तुंहिंजो नालो खणी करे वेंदुमि, कोई मूंखे ना करे ॾे। नाम जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे। भई नाम जी एॾी वॾी अहमियत आहे, हुनजो कारण सिर्फ़ु इहो अथव भई तूं पंहिंजो नाम ॾे, तुंहिंजो नाम मां सां हुजे, बाक़ी कमु पाणे कंदुमि न जेको बि आहे। मूंखे पतो आहे, पोइ तुंहिंजा पोइ खोड़ आहे, बसि मूंखे ॿिनि ज़रूरत कहिड़ी आहे। पर उन नाम खे उन अहमियत ताईं पहुचायूं त सही, उहो समय इन्फ्लुएंस त पैदा थिए, उहा रहमत पैदा थिए। जॾहिं नेम जपूं त पोइ खॾ खॾ खोटे न, पर तो अमृत निकिरे त सही, जेको सॼो सरशार करे छॾे, भागन भरियो करे छॾे, सभु सां मिलाए छॾे, हुजणु त खपे। तंहिंजे करे उन सचे साईं जे नाम जो मक़सदु आहे उन अमृत खे पीअणु, उन अमृत ते पहुचणु, उनखे पंहिंजे जीवन में आणणु, त पोइ बाक़ी पत्थर रुकावट सभु पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी, पोइ मशीन पंहिंजो पाण हलणु शुरू थी वेंदी। लेकिन उन नाम ॾिनो, लेकिन असां उन नाम जो इस्तेमालु छा कयोसीं, उनखे कीअं हलियासीं, उनखे केतिरो उन दम पैदा कयोसीं। नाम असांजो बसि पोइ नाम ई काफ़ी आहे, बस नाम ॾे, बाक़ी जापो पुॼाइणु मुंहिंजो कमु आहे, उते पहुचणु मुंहिंजो कमु आहे, बसि मूंखे बाक़ी सभु चवणो ई आहे न, बाक़ी छा करिणो आहे। नाम जो मक़सदु आहे विश्वास, यकीन, भरवसो, प्यार, हुब, मोहबत, मालिक जी रहमत, तुंहिंजो आचरण,
नाम जो मक़सदु उहो जीवन जेको हित में छा अॻिते बि सॼो रस्तो खोले छॾे, अमृत पीआरे छॾे, यानी सदाई अमरता बख़्शे छॾे, बाक़ी कुझु बचे ई न, सभु कुझु पाइजी वञे, सभु कुझु अची वञे। तंहिंजे करे उन सचो साईं जी दामन सत्संग कंहिं संत महात्मा देव अवतार देवी कुछ भी भगवान जंहिं ॾींहुं असां उनखे पथ सम्झंदासीं, रस्तो सम्झंदासीं, तो चरण पकड़े करे अॻिते वधी वेंदासीं। जंहिं ॾींहुं उन रस्ते खे सम्झी करे वेही रहंदासीं त पोइ सिर्फ़ु उहो सियारे में ऊन्हारे वारो रोद हूंदो। रस्तो हूंदे असां न वधूं, मर्गो अहिड़ी चङाई कोन्हे। ॼाण हूंदे पंधु न कयूं, उहा एॾी चङाई न। असां वधूं बि पंधु बि कयूं, माइल स्टोन खे बि ॾिसंदा केतिरो वधियासीं, किथे असांजो रस्तो बैक ते न वञे पर अॻिते हलंदो हले। ऐं जंहिं ॾींहुं इहा ॻाल्हि असांखे सम्झ में आई, असां अॻिते वधंदासीं। ऐं जंहिं ॾींहुं असां भॻवान खे, मालिक खे, उन सचे साईं खे उहो सम्झासीं असांखे शेवा करणी आहे, कॾहिं असांजी सोच में न अचे उहो असांजी शेवा करे। जॾहिं असांखे पीउ पाणी भरे ॾे असांखे चङो कोन्हे लॻंदो त असां उनखां कुझु ॿियो छो करायूं, असां उनखां ग़लति छो करायूं। हू त पुण्य आत्मा हो त रहमत जो साहिब, असां उनखे ग़लति कमनि में पंहिंजनि में छो उलझायूं। असां त उनखां रहमत वधूं, नाम वठी करे बाक़ी त अॻिते वधूं, हलूं कोई ग़लति थिए ई न, सभु कुझु शुद्ध थींदो हले, पवित्र पथ थींदो हले, चरण थींदा हलनि। तंहिंजे करे असांजो कंहिंखे पेर लॻे उहो चङो कोन्हे हूंदो, पर उन सचे साईं जा चरण मिलनि त उन खां वधीक कोई भाग आहे ई न, सभु कुझु क़िस्मत आहे, सभु एतिरी रहमत आहे। जंहिं प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियो, उहो मौक़ो असांखे हमेशह सचे साईं जी रहमत तरफ़ वधाइण सेखारे थो, असांखे हमेशह उन मालिक सां जुड़ी करे रहणु सेखारे थो, हमेशह असांखे सेखारे थो त असां उन जे लाइ, उहो असांजे लाइ न, असां उनजा थी वञूं बसि उहो सदाई असांखे पंहिंजो कंदा आहिनि, उहो असांजो छो थिए, उहो त आहे ई आहे न, उहो त सदाई आहे। एक्चुअली असां उनजा थियूं, उन त कॾहिं न कई कोन्हे न, उहो त असांजी निशानी आहे न, उहो असांजो आहे। असां जीअं वॾनि खे ब्लैकमेल कंदा आहियूं तीअं उनखे वरी ब्लैकमेल कंदा आहियूं, माना असां चवंदा आहियूं न भई पंहिंजे परिचय थो काॾे वेंदो, छा कंदो, एॾो मक़सदु इहो थियो। जीअं ॿार पंहिंजे पीउ मां खे ब्लैकमेल कंदा आहिनि, असां उनखे ब्लैकमेल करे माना उहो त सदाई आहे ई आहे, माना असां सुधरूं उन ते फ़र्क़ु थोरे पवंदो आहे, उहो असांखे थोरे छॾींदो आहे। ब्लैकमेलर असां, उहो थोरे आहे। असां उल्टियाऊं, उहो थोरे आहे। इन करे कॾहिं इहो ज़हन न अचे उहो असांजो थिए, उहो त आहे ई आहे, लेकिन असां उन जा कीअं थियूं उन ते सोचूं। उहो त सभु कुझु कंदो आहे न, लेकिन असां छा कयोसीं असांखे उहो ॾिसणो आहे, असां उनखे ॾिसूं। तंहिंजे करे कॾहिं इहो ज़हन में न अचे उहो छा करे थो, न असां छा कयूं था। अच्छा, असां वॾनि जी शेवा कयूं, असांजी इज़त आहे, असांजो शान आहे, आशीर्वाद आहे, रहमत आहे, असांजो सभु कुझु आहे, पर उन्हनि खां करायूं चङी चीज़ कोन्हे, ऐं सो बि अञा भॾा कमु करायूं उहो चङी चीज़ कोन्हे। उनजे साम्हूं वेही करे ग़लति करूं उहा चङी चीज़ कोन्हे, ग़लति ॻाल्हायूं उहा चङी चीज़ कोन्हे। असां इन चीज़ुनि खे पाण खे बचाए करे ऐं
जंहिं इहा ॻाल्हि सम्झ में अची वई असां जहिड़ो वरी इंसान छा महान कोई न हूंदो असां उन पाक ते पहुचंदासीं उन रहमत ते पहुचंदासीं स्वाजी शब्द घड़ियुनि में उन सच सतगुरु दर उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास वेंदी त पाण सभिनी ते अहिड़ी रहमत सुमत हिम्मत ऐं आसीस बख़्शे जो सदाईं उन चरणनि जो ध्यानु रहे उन सचे साईं जी शरण रहे उनजो नाम रहे जाप रहे ऐं उनजी शेवा में अहिड़ा भागत भरिया थियूं जो उनजो नाम ई काफ़ी हुजे नाम हुजे सभु कुझु थिए बाक़ी ॿई जहान तरी वञनि बाक़ी कुझु बचे ई न भाग नसीब क़िस्मत रहमत सभु असांजो जीवन उनजे चरण में उनजे नाम में स्वाजी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी प्यारनि जंहिं सत्संग जो आयोजन कयो उन कंहिं क़िस्म जी शेवा कई शामिल थिया सो सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं सचो सचो भाग्यशालियों